सारा सचो धणी जूं सवन सरदारियूं आला रहमत अखी जी जेके मुंह में लगन मोचारियूं कुर्ब वियो कुलपत काइगंज बगावत पारियूं ॿियो मर्द मोतनी में न रहियूं सुबदासी सारियूं खयो क़ुरान कूड़ ते त पंहिंजो ईमान उॾारियूं जॾहिं रोज़ो निमाज़ वई रूह मां तॾहिं वधी वियूं बीमारियूं मुहाजराया मुल्क में तीअं लोह कुठे ठाहियूं कारियूं अॼु एसीडेंट ओचिदा जेके जंहिंजा लाश कयूं अचनि लारियूं लॼूं छॾे लोंडा खयां तूं जेके सॼो ॾींहुं पिया सिंगारियूं हिकिड़ा पेन 1.5 सैरो पैकेट बि वरी सर्च घुरनि सोपारियूं पाण पेगुबर पंहिंजूं न्याणियूं हिकु वेल न विहारियूं असीं सामाए खां पोइ 37 साल जा घर ॾे नाले वारियूं न्यारियूं जॾहिं कूड़ा कढियो पधरियूं थियनि पोइ आकड़ करे था उतारियूं अदा किरियूं न क़ौम जो थियूं ख़ल्क़ में जूं कुआरियूं पर कोन्हे ॾोह कुआरे जो न इन खर खारियूं मोचड़ा हणजनि जे माइटनि खे जिन एॾो वक़्तु विहारियूं अॻे जे कांध मिलंदो कोझो तॾहिं कोन कुझु वेचारियूं अॼु मुड़ुस थियूं कनि पंहिंजे मर्ज़ीअ सां भले धुरी हुजे धारियूं पंहिंजो कमु क़ुरान सां पढ़ी कोन पढ़ियूं हिकिड़ा टड़नि थी छॾे ॿियो वरी सभु पढ़नि सुबे धारियूं चङी मुड़ुस जी चले कोन जेके घर जा भाती जन गारियूं पगूं ॾिनियूं पोड़ियुनि जेके घर में आहिनि वारस वस वारियूं अल्लाह जे नाले जेको रुपयो घुरे तंहिंखे दर तां धिकारियूं जिथे मालिक मनाए करे उते हज़ार बीठा हारियूं खायो हक़ ग़रीबनि जा ॾाढ मुसीबा ॾेखारियूं पर चोर खे कॾहिं चॿो कोन लॻे अचे पियो फोनियूं फ़ाइदे वारियूं पर हूंदी अकुल इस्माल ते तव्हां किफ़लत में गुज़ारियूं मण विझंदे मुंहं ते मिटीअ जा खणी करीब कोॾारियूं पोइ हिते न चयूं था नारियूं उते रूबरू कंपनी रब कार